अस्सलाम वालेकुम। यार बाबा कुर्बानी के छा थियो भयो तो बुधवार मानू की खुदकुशी के कुर्बान वाकई बुधवार मानू पर कुछ अड़ा मानू आया राशन ॾिनो ऐं फोटो कढियऊं उनजे बाबा फोटो असां न कढो उन्होंने चयो तो भाई फोटो असां पाए सिर्फ रिकॉर्ड में रखंदासीं कुछ ॾींहं में गुज़रिया तो हुननि फेसबुक ते अपलोड कया फोटो जी हुननि फेसबुक ते अपलोड कया तो माण्हुनि खे मश्करी लॻी कुर्बान खे कोई चई रहियो आहे तूं पेनू आहे ऐं हुनजे ॿारनि ते इहा ॻाल्हि पती हुनजे ॿारनि खे हर को पेनू फ़क़ीर जो पुटु चवंदा हुया आख़िरकार सफ़ेद पोश माण्हू था ये सूर नसी करियो ऐं ख़ुदकुशी बस दारो सलाह रहो अल्लाह ख़ैर कंदो चाचा जेको रब गिरंदा मां हथ ॿधी हिननि खे अर्ज़ो कयां बाबा जेके कंहिं ग़रीब जी मदद करणी अथव इहो मुंहिंजा फोटो सेक्शन बंदि कयो फोटो कढी कंहिं सफ़ेद पोश माण्हूअ खे ज़लील न कयो